हुमायूं मां ख़बर ॾियूं पिया जिते रोड हादसो पेश आयो आहे। कार ऐं ट्रक विच में टकर थियो आहे। रोड हादसे बाबति अपडेट कयूं पिया। हुमायूं ऐं सुल्तानकोट अस्पतालनि में एम्बुलेंस न हुजण सबबि मड़ जानवर ढोईंदड़ गाॾियुनि ते अस्पताल कया विया आहिनि। सुल्तानकोट मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा सुल्तानकोट भरिसां हिकु अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। क़ौमी शहर नवाज़ शरीफ ऐं जेकुंबाद शिकागो रोड ते जिते मेहरान कार जो ट्रक जे पोयां वञी टकर थियो आहे। टकर जे नतीजे में हिकु औरत समेत ॿ ॼणा थधे ते फौत थी विया आहिनि, 3 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि, जंहिंमें औरत ऐं मर्द जो जेको लाश आहे उहो सरकारी एम्बुलेंस बदिरां जानवरनि जी डाक्टरनि में उनखे उते डाक्टरनि में खणाए सिविल अस्पताल खणाया विया आहिनि, जिते सिविल अस्पताल सुल्तानकोट जे MS सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन खां इहो मौक़ो पुछा कयो वियो त हीअ जेके फौती क़ौमी शाहरा ते उन्हनि जा जेके मड़ आहे सरकारी एम्बुलेंस बदिरां जानवरनि जी जेके डाक्टरनि आहे उन में खणाया आया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि खे त उनजो MS डॉक्टर पारां इहो मौक़ो पेश कयो वियो आहे त असांजे RST सेंटर में जेको एम्बुलेंस आहे उहा नंढी एम्बुलेंस आहे ऐं उहे मरीज़नि खे एमरजेंसी तौरु कॾहिं किथे पहुचाइनि कॾहिं किथे, त इनजे करे असांखे एम्बुलेंस वॾी न आहे, उनजी सख़्तु ज़रूरत आहे। वक़्तनि फ़वक़्तनि असां आला इंतिज़ामिया खे लिखत में ॾींदा रहिया आहियूं त असांखे वॾी एम्बुलेंस ॾिनी वञे। हिते क़ौमी शाहराह ते जेके आहिनि रोड हादसा बणियल आहिनि, हिते रोड हादसा थियनि था ऐं मां अव्हांखे उहो बि ॿुधाईंदो हलां त क़ौमी शाहराह सुल्तानकोट लोडरा अमन शरीफ खां वठी बेज़ारी ताईं जेके वॾा होटल आहिनि, पेट्रोल पंप आहिनि, उते गैर क़ानूनी कटूं लॻल आहिनि। उन कटनि जे गैर क़ानूनी कटनि जे करे जेके वॾियूं कटा आहिनि लॻल, उतां खां जेके गाॾियूं आहिनि त उहे वेझे कटनि खां गैर क़ानूनी खां उतां टन ॾियनि था, उन टन जे करे इहे हादसा थियनि था ऐं गैर क़ानूनी कटूं बि इहे ख़तमु न करायूं आहिनि ऐं हीअ जेको जानवरनि जे डाक्टरनि में खणी उते पहुचायो आहे हिन फौतियुनि जा मड़, त उन ते आला इंतिज़ामिया खां नोटिस न वरितो आहे। इसरार चांडियो अपडेट करण लाइ